मां बैंक कॉलेज बि मीरपुर मास्टर में एज़ अ प्योन मां पंहिंजी जॉब सर अंजाम ॾेई रहियो हुयुसि। लेडी डॉक्टर जंहिंजो तालुक़ु मीरपुर मास्टर दरवेन नाइस आहे, डॉक्टर शेर आफ्ताब नाइच, जेकी असांजी ब्रांच जी अकाउंट होल्डर हुई। हू फेबरवरी में मीरपुर मास्टर ब्रांच आई ऐं उन ब्रांच मैनेजर खे ॿुधायो की उनजी डिजिटल बैंकिंग जेको इशू हुयो रजिस्टर न पियो थिए, त जंहिं ते मूंखे ब्रांच मैनेजर मूंखे चयो त अॼु जी क्लिनिक ते वञी करे हिनखे डिजिटल बैंकिंग तव्हां जेको आहे रजिस्टर कजो। जंहिं बाद मां हुननि जी क्लिनिक ते वियुसि, हुनखे डिजिटल बैंकिंग रजिस्टर करे ॾिनसि। उते डॉक्टर शेर आफ्ताब मूंखे चयो त मुर्ता तव्हां पंहिंजो मूंखे नंबर ॾेई वञो, त अक्सर करे मां चालान वग़ैरह पे कंदी रहंदी आहियां। अगरि किथे मूंखे कुझु दुश्वारी आई या समझ आई त मां तव्हांखे पुछंदी रहंदसि। जंहिं बाद मूंसां 2 दफ़ा डॉक्टर शेर आफ्ताब मूंसां कॉन्टेक्ट कयो कोई एंटीएस जे चालान बाबति, जेको मूंखे नॉलेज हुयो मां शेयर कयो, उन्हनि खे ॿुधायो। उन बाद अप्रैल 2024 में डॉक्टर शेर आफ्ताब पारां मूंखे शादी लाइ प्रपोज़ कयो वियो की मां तव्हां सां शादी करणु चाहियां थी। जॾहिं मूंखे ख़बर लॻी हू डिवोर्स आहे, त मां उन्हनि खां दूरी रखता। मूंखे ख़बर लॻी इमदाद अली उनजो हस्बैंड आहे जेको मूंखे छॾे करे दुबई भॼी वियो आहे, फ़रार थी वियो आहे। त उन बाद जॾहिं मूंखे इहा नॉलेज पई त मां उनखां थोरो दूरी अख़्तियार करणु लॻुसि। जॾहिं मां उनखां परे थियुसि त हू मूंखे वाइस कंदी, ब्लैकमेल कंदी की मूंसां ॻाल्हाए वञा मां पंहिंजे पाण खे ख़तमु करे छॾंदुसि, मारे छॾींदुसि। उहे ऑडियो रिकॉर्डिंग डॉक्टर शेर आफ्ताब जो मामू आहे आफ़ाक़ अहमद नाइच, बाय प्रोफेशनल एज़ अ लॉयर वकील, उन सां मां शेयर कई। मां चयो ॾिसो मूंखे परेशान कयो थी, मूंखे ब्लैकमेल कंदी आहे की मूंसां ॻाल्हाए वञा मां पंहिंजे पाण खे ख़तमु करे छॾंदुमि। जंहिं बाबति आफ़ाक़ अहमद वॉइस रिकॉर्डिंग पंहिंजी फैमिली में शेयर कयूं। जॾहिं मुंहिंजे अबू खे ख़बर लॻी आफ़ताब अहमद नाइच खे, त मुंहिंजी ब्रांच मां इंक्वायरी कराई छोकिरो छा कंदो आहे, कहिड़ी पोज़ीशन ते आहे। जॾहिं मूंखे ख़बर लॻी मां ब्रांच में एज़ अ प्योन मुंहिंजी जॉब आहे, त उन मूंखे डायरेक्ट चर्स ॾिना की बाबा तूं हिकु पटे वारो आहे, मुंहिंजी धी डॉक्टर आहे। जंहिं बाद उन बैंक कॉलेज बि मीरपुर मास्टर मां मुंहिंजो ट्रांसफ़र करायो, सखर ट्रांसफ़र करायो। 6 मई 2024 ते मुंहिंजो ट्रांसफ़र थियो, जेको मां 22 जुलाई तक ॾाढी कोशिशि कई वापसि अचण जी, मुंहिंजो कोन थी सघियो जी सखर। त ऐं इन दौरान मुंहिंजो कराची वञणु थियो पंहिंजे चाचे जी तरफ़। मां उन्हनि खे सॼे मामले जी हक़ीक़त ॿुधाई, मूंखे थ्रेट्स मिलनि था, मूंसां ईअं मुंहिंजो ट्रांसफ़र थियो आहे। जंहिं बाबति मंज़ूर अली खोसो मुंहिंजो वॾो चाचू आहे जेका मीरपुर मास्टर आया। मंज़ूर अली खोसो मुंहिंजो कज़न आहे याकूब खोसो, ऐं मुंहिंजो चाचो आहे निज़ाम खोसो। टेई गॾिजी मिली करे मीरपुर मास्टर सां तालुक़ु रखंदड़ मौज़ूद शख़्सियत में नज़ीर अहमद ख़ान लुन साहिब वटि, जेका असांजा मौज़ूद शख़्सियत आहिनि, उन्हनि वटि विया की असांजे छोकिरे खे आफ़ताब अहमद नाइच धमकियूं ॾिए थो, थ्रेट्स ॾिए थो ऐं इनजो ट्रांसफ़र कराए चओ था जेकॾहिं मूंखे को मसइलो आहे असां मुंहिंजा वॾा वेठा आहियूं, असां सां टेबल टॉक करे असां ॻाल्हाइण जा तयारु आहियूं, जेको मसइलो आहे असां सां डिस्कस करे। उनजे बावजूदि आफ़ताब अहमद नाइच कोई रेस्पॉन्स वग़ैरह असांखे कोन कयो ऐं मां बैंक कॉलेज बि मां 22 जुलाई 2024 ते रिज़ाइन कई। जेका बि पाकिस्तान जूं ह्यूमन राइट्स जूं तंज़ीम आहिनि, जेकियूं बि एनजीओज़ आहिनि, या जेका सिंध कॉम्पस जेका बि सिंध जी तंज़ीम सभिनि खे मां हथु ॿधी उन्हनि खां अपील कयां थो, रिक्वेस्ट कयां थो की मुंहिंजी हेल्प आउट कनि, मूंसां गॾु बीहनि। मूंखे कोई पुठ भराई न आहे, मां हिकु मिस्किन मिडल फैमिली सां तालुक़ु रखंदो आहियां, जंहिंजो सबूत सिधो साम्हूं आहे की 15 जी गुज़रण बावजूदि मूंसां कोई न हुयो। आख़िर में जिन भाइनि मुंहिंजो साथ ॾिनो आहे, मुंहिंजो सोशल मीडिया ते मुंहिंजी सपोर्ट कई आहे, मां पूरी सिंध पूरे पाकिस्तान जो ठाहियो आहियां। लास्ट में मां हिकु दफ़ा ॿीहर सिंध गवर्नमेंट खे अपील कयां थो की अल्लाह जे वास्ते नाइंसाफ़ी जी आहे, मुंहिंजी ज़िंदगी जागो ज़ाया कयो वियो, मूंसां इंसाफ़ कयो न, मुंहिंजी ट्रीटमेंट लाइ मुंहिंजी हेल्प कयो वञे। अस्सलाम वालेकुम। जीअं त मुंहिंजो नालो डॉक्टर शेर आफ्ताब नाइच आहे ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ कल्ह खां वठी सोशल मीडिया ते जेका प्रोपेगेंडा हले थी, मां उन बाबति कुझु हक़ाइक़ ॿुधाइणु चाहियां थी। मुंहिंजो दरअसल अकाउंट अल हबीब बैंक में खुलियल हुयो ऐं मुंहिंजे जेका न मोबाइल में एप्लीकेशन जेका आहे न उहा एक्टिवेट न पई थिए ऐं ATM कार्ड बि मुंहिंजो एक्टिवेट न हुयो। त मूं जेको आहे बैंक मैनेजर खे कॉल कई ऐं उन्हनि खे ॿुधायो त यानी मुंहिंजो ATM ऐं एप्लीकेशन जेका आहे न उहे एक्टिवेट न आहिनि,
त पोइ उन्हनि मूंखे चयो त तव्हांजी अस्पताल ऐं असांजी जेको आहे न बैंक क़रीब आहिनि, त मां कंहिंखे मोकिले करे तव्हांखे जेको आहे न एक्टिवेट कराए ॾियां थो। पोइ उन खां बाद कुझु देरि खां बाद जेको आहे न हिकिड़ो माण्हू आयो बैंक मां, हुन पंहिंजो तारुफ़ करायईं त मुंहिंजो नालो मुर्तज़ा आहे ऐं मां मैनेजर आहियां। पोइ हुन जेको आहे मूंखां जेके आहिनि न इहे फिंगर प्रिंट्स वरिता। फिंगर प्रिंट्स वठण खां पोइ जेको आहे हुन चवनि था मूंखे चयईं त मैडम तव्हां जेको आहे न पंहिंजो मोबाइल ऐं ATM कार्ड जेको आहे न उहो मूंखे ॾेई छॾियो त मां बैंक वञी करे जेको आहे न एक्टिवेट तव्हांखे करे ॾियां। त ठीकु आहे, मूं हुनखे मोबाइल ऐं ATM कार्ड ॾेई छॾियो। ATM कार्ड ॾियण खां पोइ चवनि था हू हलियो वियो बैंक खां पोइ जेको आहे उते हुन वञी करे मुंहिंजे मोबाइल मां सॼी डेटा जेका आहे हुन कढे वरिती। उनखां अलावा जेतिरा बि वॉइस मैसेज हुआ ऐं जेतिरी बि यानी चैट हुई ऐं उनखां अलावा जेका आहे मुंहिंजे WhatsApp जी लिंक बि हुन चोरी करे वरिती ऐं मुंहिंजा पैसा बि हुन जेके न चोरी कया। हुन जेके पैसा आहिनि न कुझु पैसा पाण ॾे जेके न ट्रांसफ़र कया अथसि, कुझु जेके आहिनि न कुझु पैसा जेके आहिनि न हुन शाहिद अली ऐं कुझु मेहताब अली ऐं मोहम्मद फैज़ान ऐं SSD इलेक्ट्रॉनिक्स ऐं उनखां अलावा अमर शहीद ॾेरकी इन्हनि ॾे ट्रांसफ़र कया पैसा। ऐं इन खां अलावा जेको आहे जॾहिं मूं बैलेंस चेक करण जे लाइ एप्लीकेशन ऑन कई त एप्लीकेशन जो पासवर्ड न पियो लॻे। मां कोशिशि कई। पोइ उनखां बाद मां पंहिंजे अस्पताल जे डिस्पेंसर खे मोकिलियो त मां चयोमांसि तव्हां वञो अदा खां पुछी अचो। मां चयोमांसि चवनि अथसि हीअ एप्लीकेशन नथी हले, त चवनि अथसि छा मसइलो आहे न। त पोइ जॾहिं डिस्पेंसर वियो त पोइ जेको आहे न डिस्पेंसर जॾहिं वियो त हुनखे ॿुधायईं त वरी हुननि मूंखे कॉल करे मूंसां इलाही बदतमीज़ी सां हुन ॻाल्हायो मुर्तज़ा। पोइ उनखां बाद हुन कॉल कटे छॾी। कॉल कटण खां पोइ मूं पंहिंजे बाबा खे सभु कुझु ॿुधायो त जेको आहे न मुंहिंजी एप्लीकेशन नथी हले ऐं कार्ड बि मूं चेक कयो त कार्ड बि मुंहिंजो डीएक्टिवेट हुयो। पोइ उनखां बाद मुंहिंजा बाबा आया बैंक में। पोइ उन्हनि जेको आहे कंप्लेंट कई उनजे ख़िलाफ़। पोइ एरिया मैनेजर हुनजी ट्रांसफ़र करे छॾी सखर खां पोइ जेको आहे न हीअ असांजी अस्पताल में यानी ईंदो रहियो ऐं उते जेको आहे न गंदगार ॾेई करे हलियो वेंदो हुयो। पोइ उनखां बाद जेको आहे चवनि अथसि मूं वटि जेके न ॿ हिकु मासी हिकु जेका आहे न छोकिरी बीठल आहे माई आहे, उहा बि स्टाफ आहे। ॿई जेके आहिनि बेवा आहिनि, 10-15 हज़ार पघार ते बीठल आहिनि। उहे बि वेचारियूं ग़रीब आहिनि। ठीकु आहे, इन सां अगरि को मसइलो थियो आहे त तव्हां पाण सोचो त उहे ग़रीब माण्हू उहे एतिरो क़दम खणी सघनि था। ऐं जंहिंखां कल्ह जेको इंटरव्यू वरितो अथनि त उहा जेका आहे उन वेचारी जो ख़ुदि पंहिंजो जेको वज़न आहे उहो 10 किलो आहे, त उहा 10 किलो वारी कीअं कंदी। मूंखे का ख़बर कोन्हे त हीउ जेको आहे कॾहिं कराची मां आयो आहे, लाहौर मां आयो आहे, छा आहे छा न आहे, मूंखे का ख़बर कोन्हे। मूं वटि जेको डिस्पेंसर बीठल आहे जंहिंजो नालो काशिफ मलिक आहे, हुन मूंखे चयो त अदी मूंखे जेको आहे न 2 कलाक जे लाइ न छुटी खपे, मुंहिंजो दोस्त आयल आहे कराची मां। मां चयो ठीकु आहे अदा। मां चयुमि थोरो जल्दी वापसि अचिजो। हुन चयो ठीकु आहे अदी। उनखां बाद जेको आहे न उहो काशिफ मलिक 2 कलाकनि खां बाद वापसि आयो। उनखां अलावा जेको आहे चवंदो अथसि मां जेका आहे न आला अमलदारनि खां गुज़ारिश करणु चाहियां थी एसपी मीरपुर मथेलो, SP घोटकी ऐं DIG सखर, IG सिंध खे गुज़ारिश कयां थी त शफ़ाफ़ तरीक़े सां इंक्वायरी कनि ऐं उनखां अलावा जेके बि यानी इन मामले में मुआलिस आहिनि त उन्हनि खे यानी सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे।